नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॼामशोरी में खबर ॾींदा हलूं त डिफेंस पीस काउंसिल पाकिस्तान ॼामशोरी पारां पाक फौज जिंदाबाद जे नाले सां शानदार रैली कढी वई है। अलण फकीर चौक खां अल मंज़र ते पहुती, जिते रैली खे डिफेंस पीस काउंसिल ॼामशोरी जे उहिदेदारनि मेजर खोसो, NB खोसो, कुर्बान भुंड ज़िले डिवीज़न ऐं सूबाई क़यादत हनीफ मेमण, नूर मोहम्मद खोसो, अब्दुल सत्तार उनड़ जाम, कासिम लाखो, इमाम अली ज़रदारी, लाला हबीब पठान खिताब कंदे चयो त अफ़वाज पाकिस्तान जी लाजवाल कुर्बानियूं आहिनि, जिनखे हमेशा यादि रखणु घुर्जे। असीं अफ़वाज पाकिस्तान सां हर सूरत में गॾु आहियूं। संदुसि वधीक चवणु हो त जॾहिं बि असांखे पाकिस्तानी फ़ौज पुकारियो त संदुसि पंहिंजी जान जो नज़रानो ॾियण लाइ बि तयारु थी वेंदासीं, कॾहिं बि पोइ ते न हटंदासीं। रैली में शामिल सभिनी पाकिस्तान जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद जा ज़ोरदार नारा लॻाए पंहिंजे प्यारे वतन पाकिस्तान सां मोहब्बत जो इज़हार कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।